खबरों ने अपडेट जस्टिस लीग एक्टिव तैनासी टंडोला यार में खबर शेयर कंदासीं। टंडोला यार ज़िले में सरियाम हलंदड़ मंशियात ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते एसएसपी टंडोला यार बरम थी पियो। टंडोला यार ज़िले जे सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करण जूं साज़िशूं। एसएचओ नसरपुर रियाज़ बिजराणी ऐं पारां सीनियर सहाफ़ी पीरल आज़ाद खे सुबुह जो नसरपुर में मुस्तहक़ औरतुनि जी रक़म मां सरियाम कटौती कंदड़ डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ कवरेज करण जे दावनि ते खंभे गुम कयो पियो। सच जा सहाफ़ी नसरपुर थाणे ते पहुता ऐं एहतजाज कयो। तो असां सदाईं जेको टंडोला ज़िले में पुरअमन जे लाइ ऐं मंशात ख़िलाफ़ मंशात फ़रोशन ख़िलाफ़ लिखियो आहे, डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ लिखियो आहे जेके मुसलसल कटौती कंदा रहंदा आहिनि। ऐं असां तव्हांखे इहो एतिरो ॿुधाईंदा आहियूं त अॼु असांजे सहाफ़ी दोस्त जेको आहे पीरल आज़ाद खे नसरपुर जे एसएचओ जेको रियाज़ बिजराणी खणी खंभे गुम करे छॾियो कवरेज दौरान। त जॾहिं हुन डिवाइस होल्डरनि जे ख़िलाफ़ कवरेज पे कई हुते कटौती जे ख़िलाफ़, त ज़ाहिर आहे त असां इहो चवंदासीं त एसएचओ नसरपुर रियाज़ बिजराणी मिलियल आहे, मिसाल भतो थो वठे डिवाइस होल्डरनि खां, तॾहिं हुन इहो कई हरकत कई आहे। ऐं उनखे इहो ई कावड़ आहे त हुते जेको नसरपुर में मंशात हले पई, सरेआम हले पई, खुली मंशात हले पई। ऐं उन मंशात जे करे जेको पोस्ट हलाइण जे करे या मंशात ख़िलाफ़ लिखण जे करे पुलिस खे वॾी तकलीफ़ थी आहे। त पुलिस खे इहा तकलीफ़ न थियणु खपे। त जॾहिं असां मंशात ख़िलाफ़ लिखूं था, टंडोला में तव्हां ॾिसो रिकॉर्ड आहे, जॾहिं बि जिते बि को मंशात फ़रोश वधाईंदी हुन में पुलिस इन्वॉल्व हूंदी आहे, पुलिस एहलकार इन्वॉल्व हूंदा आहिनि। उहो तव्हां पाण ॾिठो आहे, सॼे ज़िले खे ख़बर आहे, समूरी सिंध खे ख़बर आहे। पर सहाफ़ियुनि सां नाइंसाफ़ी हुनजे करे थी रहियूं आहिनि त सहाफ़ी हक़ सच लिखंदा आहिनि, मंशात ख़िलाफ़ लिखंदा आहिनि, बदइनवानियुनि ख़िलाफ़ लिखंदा आहिनि, कंहिं वॾे जागीरदार जे साम्हूं बीहंदा आहिनि सहाफ़ी, त उनजे करे उन्हनि ख़िलाफ़ इहे कार्रवायूं इंतकामी कार्रवायूं कयूं वेंदियूं आहिनि। तव्हां ताज़ो ॾिसो त सिंध में घणा सहाफ़ी मारिया विया आहिनि, घणा सहाफ़ी शहीद कया विया आहिनि, असांजा घणनि सहाफ़ियुनि ते असां ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। ताज़ो तव्हां ॾिसो असांजे सत जे सहाफ़ी सोशल वर्कर हिकिड़ो बहितरीनु दिलेर सहाफ़ी जेको नसरुल्लाह गाॾाणी ख़िलाफ़ जेको तव्हां ॾिठो त हिन साज़िशूं हलायूं, पोइ हुन खां पोइ नेठि हुनखे वीचारे खे शहीद कयो वियो। त अहिड़ा सहाफ़ी असांजा इहे शहीद कया वेंदा आहिनि जेके पुलिस ख़िलाफ़ पुलिस सां मुआदो अटकाईंदा आहिनि या बुराइयुनि ख़िलाफ़ मुआदो अटकाईंदा आहिनि या हक़ सच लिखंदा आहिनि। त असां सदाईं असांजे सहाफ़ियुनि दोस्तनि मंशात ख़िलाफ़, बुराइयुनि ख़िलाफ़, बदइनवानियुनि ख़िलाफ़ जेको लिखियो आहे, त अॼु इहो इंतकामी कार्रवाई कई आहे। नसरपुर जे एसएचओ जेको चए थो मूंखे एसएसपी जो हुकुम आहे, जेके असां थाणे ते पहुतासीं हुते, त उहा वॉइस रिकॉर्डिंग जे साम्हूं आहे। उहा वॉइस रिकॉर्डिंग जेका असां कई आहे उहा बि असां सोशल मीडिया ते रखी आहे, उन मां साफ़ नज़र अचे पियो त इंतकामी कार्रवाई आहे। 4 कलाक हिननि विहारे ऐं हिननि जेको हुनजे मथां असांजे सहाफ़ी जे मथां माण्हू बीहारण जी कोशिशि कई, पर को न मिलियो। आख़िर हुननि डिवाइस होल्डरनि जे पेरनि ते किरी